सिजावल में निजी बैंक जे मैनेजर पारां वफ़ाक़ी हुकूमत जे हफ़्ते में 6 ॾींहं बैंकूं खोलण वारे हुकुम ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब सिजावल में एक निजी बैंक जे मैनेजर ख़ालिद हथन में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतजाज कंदे चयो त मौजूदा वफ़ाक़ी सरकार पारां निजी बैंकूं हफ़्ते में 6 ॾींहं खोले रखण ऐं फ़क़ति हिकु ॾींहुं मोकल करण वारो हुकुम मुनासिब नाहे। अहिड़े हुकुम सां बैंक मुलाज़िम सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हुन चयो त आलमी लेवल ते बि बैंकुनि खे हफ़्ते में 2 ॾींहं मोकल हूंदी आहे, पर हाणे पाकिस्तान में 6 ॾींहं जी मोकल ख़त्म कई वई आहे। हुन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त बैंकुनि जो वक़्तु ऐं मोकलियूं अॻूणे शेड्यूल मुताबिक़ रखियूं वञनि।